असेंबली नए माली साल जी बजट मंजूर करे वरिती। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह फाइनेंस बिल असेंबली में पेश कयो। सिंध असेंबली मां 45 अरब रुपयनि जी बजट मंजूर। असेंबली मां 152 अरब रुपयनि खां वधीक जी ज़िमनी बजट बि मंजूर। सिंध जी बजट जो खातो गुज़िरियल साल खां 12.9% वधीक आहे। सिंध असेंबली नए माली साल लाइ समूरियूं ग्रांट्स मंजूर करे वरितियूं। अदालत जे मुलाज़िमनि खे अलाउंस जी मद में 8 अरब रुपया ॾियण ख़िलाफ़ कटौती की तहरीक मंजूर। ऑपोजिशन ऐं हुकूमती मेंबरनि पारां कटौती जूं तहरीकूं पेश कयूं। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सदर अस्करी ज़रदारी जो शुक्रगुज़ार आहियां। ईंदड़ साल लाइ दरख़्वास्त आहे त बजट खे डिजिटलाइज़ कयो वञे। सूबे जी असेंबली में 83% मेंबरनि हिसो वरितो आहे। सिंध सूबो ॿियनि सूबनि खां अॻियां रहियो आहे। ऑपोजिशन वारा सुठियूं तजवीज़ूं बि ॾींदा आहिनि। ईंदड़ साल करपोरेशंस खे डिजिटलाइज़ कयो वञे। जिन खातनि खे गुज़िरियल साल बोनस ॾिनो हो उन्हनि समूरनि खे हिन साल बि बोनस ॾिनो वेंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सिंध असेंबली में खिताब। ईंदड़ साल मुखालफ़त न पर कोताही जी निशानदी करे सुठियूं तजवीज़ूं ॾिनियूं वञनि। बहितर ॻाल्हि इहा आहे दोस्ताना अंदाज़ में बजट पेश कई वई। सहाफ़िन हिन पूरी बजट सेशन खे भरपूर नमूने कवर कयो। कंहिं जस हुजे सिंध पार्लियामानी एसोसिएशन खे बि जस हुजे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो असेंबली में खिताब। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी चयो आहे त पार्लियामानी निज़ाम में असां सभु आवाम अॻियां जवाबदार आहियूं। पार्लियामानी रिपोर्टर्स एसोसिएशन में औरतुनि जी नुमाइंदगी बि हुजणु घुरिजे। पार्लियामानी हाउस में पार्लियामानी रिपोर्टर्स एसोसिएशन जे मान में तकरीब खे ख़िताब कंदे यूसुफ रज़ा गिलानी चयो त वज़ीर आज़म जी हैसियत सां क़ौमी असेंबली जे हर इजलास में शिरकत कंदो हुयसि। सेनेट मेंबरनि मूंखे बिना मुक़ाबले चेयरमैन चूंडियो आहे। एतमाद करण ते पंहिंजी तख़्ती आवाम जो निहायती थोराइतो आहियां। ईरान ॿीहर एटमी प्रोग्राम शुरू कयो त असां बि ॿीहर हमलो कंदासीं। ईरान इसराइल सीज़ फायर ते बहितर नमूने सां अमल करे रहियो आहे। मुंहिंजे चवण ते इसराइली जंगी जहाज़ वापसि विया। इसराइल जंग खां पोइ ते हटी वियो आहे, जेका सुठी ॻाल्हि आहे। ईरान मां वॾी कामयाबी हासिल कई आहे। ईरान खे कंहिं बि सूरत में एटमी हथियार हासिल करण जी इजाज़त न ॾींदासीं। जंग कंहिं बि मसइले जो हल नाहे। ख़िते में अमन लाइ अमेरिका पंहिंजो किरदारु अदा कंदो रहंदो। CNN खे घटि माण्हू ॾिसनि था, हू ग़लति ख़बरूं नशर करे थो। CNN में नाअहल माण्हू कमु करे रहिया आहिनि। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जूं नेटो समिट में ॻाल्हियूं। चयाईं ईरान डिघे अरसे ताईं एटमी हथियार ठाहे न सघंदो। असां कीअं मंज़िल हेठि ठहियल ठिकाणनि खे तबाह कयो। अमेरिका हाणे ॿियनि जो ॿार नथो खणी सघे। एटमी ठिकाणनि ते अमेरिकी हमले जंग जो ख़ात्मो आंदो। नए माली साल जी बजट में अवाम लाइ आसानियूं पैदा कयूं वयूं। मुल्की मईशत सही ढक ते आहे। महांगाई जी शरह में घटिताई आई आहे। हुकूमत हर मामले ते शफ़ाफ़ियत ते यकीन रखे थी। टैक्स सुधारनि सां टैक्स चोरी ऐं करप्शन जो ख़ात्मो आंदो पियो वञे। FBI आदमी टैक्स सुधारनि में शफ़ाफ़ियत आंदी पई वञे। हुकूमती पॉलिसियुनि सां कारोबारी तबिके में एतमाद बहाल थियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो क़ौमी असेंबली में खिताब। चयाईं नाणे जी मटा सटा वारनि ज़ख़ीरनि में वाज़गी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठि ज़रई शोबे बाबति इजलास। मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर वीचार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चवे थो ज़राअत मुल्की मईशत जी रीढ़ जी हॾी जी हैसियत रखे थो। ज़रई शोबे में पाइदार सुधारनि सां मुल्की मईशत खे वधीक गति मिलंदी। ज़रई शोबे में सुधारनि सां फ़ी एकड़ पैदावार में इज़ाफ़ो थियो आहे। फार्म मैकेनाइज़ेशन लाइ ज़रई मशीनरी ऐं औज़ारनि ते टैक्स घटि कयो वञे। सूबनि जी ज़रई शोबे जी तरक़ी लाइ नऊं मनसूबो ऐं फंड्स जी फ़राहमी ख़ुशी जो ई ॻाल्हि आहे। ज़रई तरक़ी सां सभ खां वधीक फ़ाइदो हारियुनि ऐं ॿाराड़ी जे माण्हुनि खे थींदो। मेजर सैयद मुईज़ अब्बास शाह शहीदी जनाज़े नमाज़ शकलाला गैरिसन रावलपिंडी में अदा। ICR मौजूद जनाज़े नमाज़ में फील्ड मार्शल आसिम मुनीर, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नकवी, फ़ौजी ऐं सिविल ऑफिसर्स जी शिरकत। शहीद मेजर जो मड़ फ़ौजी एज़ाज़ सां गॾु अबाणे ॻोठ रवानो कयो वियो। फील्ड मार्शल आसिम मुनीर चवे थो असां शहीदनि जा कर्ज़दार आहियूं। मेजर मुईज़ बहादुरी सां विढ़ंदे शहीद थियो आहे। एटमी हथियारनि जे मामले ते इसराइल खां केर बि न पुछी रहियो आहे। अमेरिका में इसराइली लॉबी जो दबाव आहे। मीडिया में बि उन्हनि जो कंट्रोल आहे। गुज़िरियल ॾींहुं जंगबंदी जे ख़िलाफ़ भञकड़ी थियूं। मुस्तक़बिल में बि जंगबंदी जो ख़दशो आहे। PP सेनेटर श्री रहमान जो चवणु आहे त एटमी प्रोग्राम ते हिन वक़्तु कुझु बि चवणु वक़्त खां अॻु हूंदो। ईरान यूरेनियम खे कंहिं ॿिए हंधि मुंतक़िल कयो। पुलिस ऐं हसास इदारनि जी कराची जे इलाइक़े मलीर में कार्रवाई। रॉ जा 4 एजेंट गिरफ़्तार। रॉ जे एजेंट पतां 4 दस्ती बम राइफल ऐं पिस्टल हथ। SSP स्पेशल इन्वेस्टिगेशन शोएब मेमण चवे थो गिरफ़्तार एजेंट्स टिकाणनि ऐं सिरपुर जे इतला दुश्मन खे ॾींदा हुआ जंहिं गाॾी में जवाबदार सवार करे रहिया हुआ। उहा गाॾी बि ज़ब्त कई वई आहे। गिरफ़्तार चईं जवाबदारनि जो तालुक़ सिजावल सां आहे।
बिजली जे वाहिपेदारनि लाइ ख़ुशख़बरी, बुनियादी टैरिफ में घटिताई जो ऐलान। नेपरा बिजली जी बुनियादी क़ीमतुनि में ₹1.50 फ़ी यूनिट घटिताई जी मंज़ूरी ॾेई छॾी। नेपरा ईंदड़ माली साल लाइ बिजली जी बुनियादी टैरिफ बाबति फ़ैसिलो वफ़ाक़ी हुकूमत ॾांहुं मोकिले छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त ईंदड़ माली साल लाइ बिजली जो बुनियादी टैरिफ ₹34 फ़ी यूनिट तजवीज़ कयो वियो आहे। हलंदड़ माली साल लाइ बिजली जो बुनियादी टैरिफ ₹35.34 आहे। सार्फ़िन लाइ बिजली जी बुनियादी टैरिफ जो आख़िरी ऐलान वफ़ाक़ी हुकूमत जी मंज़ूरी खां पोइ कयो वेंदो।